नासिन वाक़िया कंदासीं। कराची लाहौर में गैस प्रेशर घट हुजण सबब शहरी काठियूं इस्तेमाल करण ते मजबूर थी विया आहिनि। कराची में गैस प्रेशर ऐं घटिताई सबब शहरी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण लॻा आहिनि। संदनि चवण आहे त महांगाई सबब गैस सिलेंडर ख़रीद नथा करे सघनि। हुन चयो त केतिरनि ई ॾींहनि खां गैस प्रेशर घटि आहे, जे सबब हू काठियुनि ते रत बचाव करण ते मजबूर आहिनि। जॾहिं त घटि आमदनी वारा माण्हू काठियूं ख़रीद करण लाइ बि परेशान थी विया आहिनि। लाहौर में बि काठियुनि जी दुकाननि ते शहरियुनि जी रश लॻी वई आहे। सुई सदरन गैस कंपनी जे तर्जुमान जो चवणु आहे त कराची में गैस जो शॉर्टफॉल 257 MFCF आहे, जे सबब घरेलू वापेदारनि लाइ गैस प्रेशर घटि आहे। ब्रेकिंग न्यूज़ से शेयर कई पिया। कराची और लाहौर में गैस प्रेशर घटि हुजण सबब शहरी काठियूं इस्तेमाल करण ते मजबूर थी विया आहिनि। कराची में गैस प्रेशर में घटिताई सबब शहरी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण लॻा आहिनि। संदनि चवण आहे त महांगाई सबब गैस सिलेंडर ख़रीद नथा करे सघनि। हुन चयो त केतिरनि ई ॾींहनि खां गैस प्रेशर घटि आहे, जे सबब हू काठियुनि ते रत बचाव करण ते मजबूर आहिनि। जॾहिं त घटि आमदनी वारा माण्हू काठियूं ख़रीद करण लाइ बि परेशान थी विया आहिनि।